अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशउरून। वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ़ि वल जू'i व नक़्सिन मिनल अम्वालि वल अनफ़ुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह वउलाइका हुमुल मुहतदून। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, कुरान शरीफ़ जो आयतूं तव्हांजे आॾो मुतलावत कयूं आहिनि, जन जे अंदरि अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू ईमान वारनि खे सब्र जी तलक़ीन फरमाई आहे। ऐं उन सां गॾोगॾु अल्लाह ताला ईमान वारनि खे इहो बि ॿुधायो आहे त ईमान वारनि जो इम्तिहान वरितो वेंदो आहे। पोइ जॾहिं ईमान वारा इम्तिहान में कामयाब थींदा आहिनि, जहिड़े तरीक़े सां दुनिया जे इम्तिहान में सर्टिफिकेट मिलंदो आहे, सनद मिलंदी आहे, त रब करीम जी ज़ात बाबरकात बि फरमाए थो त ईमान वारा जॾहिं अल्लाह पाक जे तरफ़ खां ॾिनल इम्तिहान वरतल इम्तिहान में कामयाब थींदा आहिनि त ख़ुदा तबारक व तआला जल जलालहू अमन वालू उन्हनि खे इनाम जो सर्टिफिकेट अता फरमाईंदो आहे। पोइ सॼो सारो हिननि आयतुनि जे अंदरि अल्लाह ताला ज़िक्र फरमायो आहे
तव्हांजे आॾो मां तर्जुमो पेश करे उन खां बाद में जेके मुतालिका ॻाल्हियूं हूंदियूं अर्ज़ कंदुसि। अल्लाह ताला मूं गुनाहगार खे शाल हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां ई असांखे अल्लाह ताला उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। ऐ ईमान वारो, जेकॾहिं तव्हांजे मथां का तकलीफ़ ऐं दुख जो वक़्तु अची वञे त नमाज़ खां ऐं सब्र खां मदद घुरो। इन्नल्लाह मअस्साबिरीन, बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सब्र करण वारनि सां गॾु आहे। पहिरीं आयत। ॿी आयत में वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात, जेके अल्लाह पाक जल जलालहु अमन वालू जे राह में क़त्ल कया विया आहिनि, यानी रब जे राह में जन सिर कटायो ऐं वढायो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, मां तव्हांखे हुकुम थो कयां त उन्हनि खे तव्हां मुअल न चओ त के मरी विया आहिनि। बल अहयाउन, बलक उहे जेरा आहिनि। वलाकिन ला तशऊरून, पर तव्हांखे उन्हनि जे हयातीअ जो शऊर कोन्हे को त उहे कीअं जेरा आहिनि। अवां न सम्झो हा तव्हांजो कसूर आहे, पर शहीद जे हयातीअ में को कसूर कोन्हे को। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात शहीदनि खे हयाती अता फरमाई आहे जेका तव्हां असांजे सम्झ खां मथे आहे। अॻिते वरी टी आयत में वलनबलुवन्नकुम, छो त मथां ख़िताब आहे या अय्युहल्लज़ीना आमनू, ईमान वारनि खे। त वलनबलुवन्नकुम जो जेको ख़िताब आहे इहो बि ईमान वारनि खे अल्लाह ताला फरमाए थो। अल्लाह ताला फरमाए थो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वलजूअ व नक़्सिन मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात। ऐं ईमान वारो, असां तव्हांजो इम्तिहान वठंदासीं ख़ौफ़ जे ज़रिए, यानी अव्हां खे अहिड़ियूं शयूं पेश ईंदियूं जो तव्हांखे ड्रेजारियूं हूंदियूं, तव्हांखे ख़ौफ़ थींदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, इहो बि तव्हांजे लाइ इम्तिहान हूंदो। वलजूअ, बुख जे ज़रिए तव्हां खां इम्तिहान वरितो वेंदो। व नक़्सिन मिनल अमवाल वल अनफुस, अव्हां जा माल खुटंदा, अव्हां जे जान जे मथां तकलीफ़ ईंदी। वस्समरात, अव्हां जा फल फसल औलाद वग़ैरह जे मथां इम्तिहान अची वेंदो। अल्लाह ताला फरमाए थो, सभु तरीक़ा आहिनि इम्तिहान वठण जा, मां रब जी मर्ज़ी आहे। पोइ जहिड़े नमूने सां तव्हां खां ख़ौफ़ सां इम्तिहान वठां, बुख सां वठां, माल खुटाए वठां, औलाद खे तकलीफ़ ॾेई वठां, अव्हां जे जान जे मथां अची वञे, अव्हां जे जान खे ॾुख ॾेई अव्हां खां इम्तिहान वठां, पर वठंदुसि ज़रूर बिल ज़रूर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, पोइ जॾहिं मोमिन ईमान वारो इन सभिनी इम्तिहाननि में कामयाब थींदो आहे त रब चवंदो आहे वबशिर साबिरीन। ओ मुंहिंजा मदीने वारा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां रब ताला तोखे हुकुम थो फरमायां त जन इन इम्तिहान वारे मामले में सब्र कयो आहे, उन्हनि खे मां अल्लाह जे तरफ़ खां तूं मोहम्मद मुबारक ॾे। वॾी ॻाल्हि आहे। अल्लाह जे क़ुरान ते गौर कयो। अल्लाह से फरमाए थो, तॾहिं तव्हां इम्तिहान में कामयाब थी वेंदव। बुख आई परवाह नाहे, औलाद ते तकलीफ़ आई त बि परवाह नाहे, जान ते आई त बि परवाह नाहे, फसल पोख ते तकलीफ़ आई त बि परवाह नाहे, कहिड़ो बि सूर ईमान वारे ते अचे पर उहो परवाह नथो करे। अल्लाह ताला फरमाए थो छा कंदो आहे, वबशिर साबिरीन। हाणे इहे सभु जेके सब्र कनि था पिया, इन मुसीबत जेके बर्दाश्त करे चुप कनि था पिया, सब्र कयूं, शुक्र कयूं, अल्लाह पाक जल जलालहु अमन वारो जे ॾिनल इम्तिहान ते वावेला न कयूं त अल्लाह ताला फरमाए थो वबशिर साबिरीन, इन सब्र करण वारनि खे मुंहिंजे तरफ़ खां मुबारक आहे। उन्हनि जी निशानी कहिड़ी आहे, अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह, उहे सब्र वारा, उन्हनि जे मथां जॾहिं अल्लाह पाक जे तरफ़ खां कोई इम्तिहान ईंदो आहे, कालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। क़ुरान पाक क्लियर करे छॾियो मामिलो। वावेला कोन कंदा, हाय घोड़ा कोन कंदा, रड़ियूं कोन कंदा, पिटींदा कुटींदा कोन,
मथे खे धक कोन हणंदा, वार कोन पटींदा, सीने खे कोन छुरियूं लॻाईंदा, कपिड़ा ख़राब कोन कंदा, जान में धूड़ कोन विझंदा। अल्लाह ताला फरमाए थो छा कंदा? क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। रुगो एतिरो ज़ुबान सां चवंदा हुननि जी ज़ुबान मां रुगो इहे लफ़्ज़ निकिरंदा। मौला का वॾी ॻाल्हि कान्हे का, हे जान है बच्चा है सिर है मौलत दौलत है बनी है ॿारा, इहे सभु तो ॾिना हा, मूं वटि त कुझु बि कोन हो, पर जे करे हाणे वापसि वरितासीं त इहे बि तुंहिंजा मां बि तुंहिंजो। क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। उहे ईअं चवंदा आहिनि या इलाहुल आलमीन, असां बि तुंहिंजा, हे जो कुझु तो ॾिनो आहे इहो सभु तुंहिंजो, असांखे वरी बि तो ॾेई अचिणो आहे। मुंहिंजा मौला तुंहिंजी करे असां सभु कुझु इहो कयो आहे, हाणे जेकॾहिं तोसां खां वापसि वठी छॾियो त परवाह न आहे। रब ताला फरमाए थो मुंहिंजा हबीब वबश्शिर साबिरीन अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। हाणे इन्हनि जे लाइ अल्लाह ताला आख़िरी सर्टिफिकेट थो ॾे, इम्तिहान थी वियो, कामयाबी थी वई, सब्र थी वियो, मुबारकबादी थी वई। हाणे अल्लाह पाक सर्टिफिकेट थो ॾे, सनद थो ॾे, उलाइक अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह व उलाइक हुमुल मुहतदून। ऐं दुनिया वारो ॿुधी छॾियो, इहे उहे माना अथव, उलाइक अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह। इन सब्र करण वारनि बाननि ते मां अल्लाह पाक जे तरफ़ खां सलातूं आहिनि ऐं रहमतूं आहिनि। इन्हनि ते मां अलाह जूं सलातूं आहिनि, इन्हनि ते मां अल्लाह जे तरफ़ खां रहमतूं आहिनि। व उलाइक हुमुल मुहतदून। ॿुधी छॾिजो, ॿुधी छॾिजो, ॿुधी छॾिजो, मां रब अल्लाह थो फरमाए, मां रब थो क़ुरान में चवां, इहे ई सही वाट वारा अथव, इहे ई हिदायत वारा अथव, इन खां सवाइ ॿियो को बि हिदायत वारो कोन्हे। इहे ई सही वाट वारा आहिनि जेके सब्र कंदा आहिनि, वावेला कोन कंदा आहिनि, रड़ियूं कोन कंदा आहिनि, दाऊं कोन कंदा आहिनि, कपिड़ा कोन फाड़ींदा आहिनि, सीने खे धक कोन हणंदा आहिनि, मुसीबत में इम्तिहान जे हालत में रब जे रज़ा ते राज़ी रहंदा आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो, उलाइक अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह। इन्हनि जे मथां मां रब करीम जूं सलातूं आहिनि, मां रब करीम जूं रहमतूं आहिनि। व उलाइक हुमुल मुहतदून। ऐं इहे ई हिदायत वारा अथव, इन्हनि खे ई मां हिदायत ॾिनी आहे, इन खां सवाइ ॿियो हिदायत वारो कोन्हे को। इन ॾसियल तरीक़े जे ख़िलाफ़ जेको वेंदो उनखे हिदायत कान मिलंदी, हिदायत उनखे मिलंदी जंहिंजो इहो तरीक़ेकार आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, हाणे तूं पाण गौर कर, हक़ीक़त सोच कर त अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात नबी जे बचड़नि खां करबला जे मैदान में इम्तिहान वरितो या न? चावड़िया हो वर्दी सुर सां न मिली। नबी करीम अलैहिस्सलाम जे बच्चन खां करबला जे मैदान में हसनैन करीमैन हज़रत इमाम हसन खां, इमाम हुसैन खां ऐं इमाम हुसैन जे साथियुनि खां अल्लाह ताला इम्तिहान वरितो या न? इन क़ुरान जे आयत खां वाक़िफ़ हुया? अब्दुर्रहीम खे ख़बर आहे, पढ़ी थो ॿुधाए तव्हांखे। इमाम हुसैन खे ख़बर कान हुई, जंहिंखे ॼमण सां लोली क़ुरान जी मिली आहे। असां जूं माइरूं चवंदियूं अलाह कंदो, वॾो थींदे, वॾेरो थींदे, जीपूं कारिण वारो थींदे, बंगलनि वारो थींदे, सुखियो हूंदे, अलाह कंदो कंहिंजो मोहताज न थींदे, ईअं न दा। पर वाह हुसैन, तुंहिंजी लोली तजीब आहे, ख़ातून जन्नत जे झोलीअ में आहे, सोणी ख़ातून जन्नत मुहम्मद मुस्तफ़ा जी परदेदार न्याणी आहे। औदा जंड हथ सां पीए थी, हुसैन को झोलीअ में गोॾे जे मथां सुतो पियो आहे। अम्मा बिस्मिल्लाह करे खीर भी पियारे थी, जंड भी हलाए थी, पर ख़ातून जन्नत जे ज़ुबान ते लोली कहिड़ी आहे? यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम तंज़ीलल अज़ीज़िर रहीम लितुनज़िर क़ौमम मा उनज़िर आबाउहुम फहुम गाफ़िलून।
जंहिंखे क़ुरान जी लोली मिले ॼमण सां ई। ऐं वॾी ॻाल्हि आहे त ॼमण सां ई मुस्तफ़ा जे हथनि में अचे। ऐं मुंहिंजा अदा कंहिंखे बचो ॼमंदो आहे, को पाड़े जो मौलवी वठी ईंदो आहे, को ओड़े पाड़े जो हाजी वठी ईंदो आहे, को आख़ुद वठी ईंदो आहे, को मुला वठी ईंदो आहे, कंहिं काज़ीअ खे वठी ईंदो आहे, कंहिं पढ़े लिखे खे वठी ईंदो आहे। ॿारड़ो ॼाओ आहे साईं मोरी साहब हल असांजे ॿार जे कन में हली भांग चओ, बिस्मिल्लाह करे असां हुनखे तड़ करायो आहे। हिन दुनिया में आयो आहे मुस्लमान जी औलाद आहे त कननि में भांग जो आवाज़ पवेसि। ॿार खे पक पवे त मां मुस्लमान जे घर में ॼाओ आहियां। पोइ कंहिंखे अब्दुरहीम भांग ॾींदो, कंहिंखे मौलवी ॾींदो, कंहिंखे काज़ी ॾींदो, कंहिंखे केरु ॾींदो। वाह सोना हुसैन तुंहिंजे ज़ात बाबरकात कुर्बान वञा जो तोखे सभ खां अव्वल अव्वल भांग ॾियण वारो तुंहिंजे कन में मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे। इमामुल अंबिया खातमुल अंबिया सैयदुल अंबिया फखरुल अंबिया इमामुल अव्वलीन वल आखिरीन जंहिंजे लाइ रब करीम जग जोड़ियो आहे उन हबीब करीम जी ज़ात पंहिंजे हथनि मुबारकनि में खयो आहे। हथनि मुबारकनि में खणी सोने हुसैन आली मक़ाम खे कननि में मुजादा भाग चई आहे, ॿिए कन में आज़ान तकबीर चई आहे। उन खां बाद में पंहिंजी वात मुबारक मां लुआब शरीफ़ कढी पंहिंजे सोने बचड़े जे वात मुबारक में विधी आहे। मूंखे ॿुधाए जंहिंजे घर में क़ुरान लहे, जेको क़ुरान जी लोलियत ते पले, हज़रत ख़ातून जन्नत जो खीर पीए, शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला जे कुल्हनि ते सवारी करे, मुंहिंजे प्यारे मोहम्मद मुस्तफ़ा जे कुल्हनि ते सवारी करे, हबीब करीम सां 24 कलाक गॾु हुजे, महबूब हुनखे पंहिंजे सीने ते आराम कराए। मुस्तफ़ा जी ज़ात सुता पिया हूंदा हा, हुसैन नबी पाक अलैहिस्सलाम जे सीने ते आराम कंदो हो। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त जिब्रील ईंदो हो, क़ुरान लहंदो हो, मुस्तफ़ा खे ॿुधाईंदो हो। हबीब जी ज़ात बाबरकात जिब्रील खां पोइ क़ुरान जी तिलावत कंदा हा त पहिरो पहिरो आवाज़ मुस्तफ़ा जो जिब्रील खां पोइ मुस्तफ़ा वटि, मुस्तफ़ा खां पोइ हुसैन जे कन में आवाज़ ईंदो। उनखे इन आयत जी ख़बर कान हुई जेका मूं हाणे आयत पढ़ी आहे। उन आयत खां हुसैन साईं वाक़ुफ़ हो या न? हुसैन अली मक़ाम पंहिंजे बचनि खे, पंहिंजे पुटनि खे, पंहिंजे भाइटियुनि खे, पंहिंजे भाणेजनि खे ऐं पंहिंजे सौटनि खे ऐं पंहिंजे मुरीदनि खे इन आयत जो तफ़सीर ॿुधायो हूंदो या न? छा चयो हूंदई न? मांखे शहीद कंदा, पोइ रड़ियूं कजो, दाऊं कजो, पिटजो, कुटजो, घोड़ा कढजो, कारा कपड़ा कजो, मथे में धूड़ विझजो, यासे कजो, सॼो मुल्क खणी मथे ते जो, आराम जहान जो फिटाए छॾिजो, ईअं चयो आहिनि। हुसैन क़ुरान जो मुबल्लिग़ हो, हुसैन क़ुरान जो पैगाम खणी आयो हो, हुसैन क़ुरान लाइ लड़ियो हो, हुसैन क़ुरान लाइ सिर कुर्बान कयो हो, हुसैन क़ुरान ख़ातिर मदीनो छॾियो हो, हुसैन क़ुरान पाक जे ख़ातिर बच्चा कुहाया हा। हज़रत हुसैन आली मक़ाम अल्लाह जे क़ुरान करीम जे तालीम जे लाइ सभु कुझु कयो हो। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, पोइ जेको क़ुरान करीम जे लाइ सभु कुझु करे ऐं उहो क़ुरान जे ख़िलाफ़ कीअं वेंदो त इमाम हुसैन जे ख़िलाफ़ न वेंदो त पक मुरीद बि ख़िलाफ़ न वेंदा। हा या न? भिटाई साहब जो मुरीद भिटाई जे तरीक़े ते हलंदो, लारी शरीफ़ वारनि जो मुरीद लारी शरीफ़ वारनि जे तरीक़े ते हलंदो, मखदूम साहब जो मुरीद मखदूम साहब जे तरीक़े ते हलंदो, रोज़े धणीअ जो मुरीद रोज़े धणीअ जे तरीक़े ते हलंदो, पीरान पीर जो मुरीद पीरान पीर जे तरीक़े ते हलंदो। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त हज़रत हुसैन जो मुरीद बि हुसैनी तरीक़े ते हलंदो या वरी ॿियो तरीक़ो इख्तियार कंदो? हुसैन जो तरीक़ो इहो ई आहे जेको मां तोखे ॿुधायो, वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। हुसैन जे ज़ुबान ते सिर्फ़ इहा ॻाल्हि ही अब्दुल लतीफ़ भिटाई घोट रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, हज़रत हुसैन चवंदो हो त मुंहिंजे मथे ते हुजन सिर हज़ार त मौला तुंहिंजी असाण तवार हर हर वढाए हिकिड़ो। हे त हिकिड़ो सिर आहे,
पर जे सवे सर हुजनि अल्लाह जे नाले तां कुर्बान हल। अकबर आ त बि कुर्बान आ, ज़ैनुल आबिदीन आ त बि कुर्बान आ, हुसैन आ त बि कुर्बान आ, अब्बास आ त बि कुर्बान आ, कासिम घोट आ त बि कुर्बान आ। अल्लाह पाक जे ज़ात बाबरका जे दीन ला हर शइ कुर्बान आ। छो त मुहम्मद करीम जो दीन क़ुरान हो, क़ुरान अल्लाह जो कलाम हो। अल्लाह जे क़ुरान खे नबी पाक ॾेई वियो आहे ऐं वेंदे वेंदे मुस्तफ़ा फरमाइनि था पिया तरक्तु फीकुम सकलैन, और मुंहिंजा मथां कलमे भरण वारो ईमान आणण वारो मां मुहम्मद करीम तां वटि ॿ अमानतूं छॾियूं थो वञाव, उन अमानतुनि जी संभाल कजो या रसूल अल्लाह। उहे ॿ अमानतूं कहिड़ियूं आहिनि? पाण फरमाइनि था मुंहिंजी हिकिड़ी अमानत मुंहिंजो क़ुरान अथव, ॿी मुंहिंजी अमानत मुंहिंजा बचड़ा अहल बैत अथव। ॿई अमानतूं नबीअ जूं कंहिंजूं अदा ॾाढे चइजां कंहिंखे ॾेई हो? अमानतूं रसूलुल्लाह जूं ॾेई कंहिंखे वियो? हिकिड़ो क़ुरान, ॼाल बैत। हाणे ॿई अमानतूं नबीअ जूं, भला इहो त सोच उम्मत खे त मिलियूं पर भला इहे ॿई अमानतूं जुदा हुजूं या गॾु हुजूं? जाथे क़ुरान आहे ताथे अहल बैत आहे, जाथे अहल बैत आहे ताथे क़ुरान आहे। इहे धार न थींदा। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो या हबीब अल्लाह, उम्मत जे हवाले त कयो था वञो पर इहे अमानतूं पाण कीअं रहंदियूं? सरकार फरमाइनि था कॾहिं बि धार न थींदियूं, जुदा न थींदियूं, एसी ताईं जो क़यामत अची वञे। मां मुहम्मद मुस्तफ़ा जॾहिं फिरी गिरी हौज़ कौसर जे मथां उम्मत खे पाणी पीआरण लाइ ईंदुसि, सरकार फरमाए था ॿई अमानतूं गॾिजी अची मां मुहम्मद सां मुलाक़ात कंदियूं ऐं मूंखे अची ॿुधाईंदियूं या रसूल अल्लाह ए ॿ तुंहिंजूं अमानतूं जेके उम्मत खे ॾेई वियो हुए, ॾिस त असां पाण में तो वारे वक़्त में बि गॾु हुआसीं, उन खां पोइ अबू बकर जे ज़माने में बि गॾु हुयासीं, उमर जे ज़माने में बि गॾु हुयासीं, उस्मान जे ज़माने में बि गॾु हुयासीं, हैदर करार जे ज़माने में बि गॾु हुयासीं, उन खां पोइ यज़ीद वारे दौर में बि गॾु हुयासीं, उन खां बाद में क़यामत ताईं विच ते जेको बि दौर गुज़रियो या रसूल अल्लाह ॿ अमानतूं क़ुरान ऐं अहल बैत तो गॾे छॾिया हा। इहे असां इन सॼे दौर में धार कोन थिया हूं। हाणे उनजी निशानी आहे त क़यामत जे ॾियारे हौज़ कौसर वटि जॾहिं तोसां मुलाक़ात कयूं था त तो वटि बि गॾु आया हो या रसूल अल्लाह। हाणे इन सॼे सारे दौर जी तारीख़ असां खां पुछो, कहिड़नि असांखे सीने सां लॻायो, कहिड़नि असांखे सीने खां धार कयो? महबूब त अमानत ॾेई वियो, अब हा न साईं, ऐं ॿई अमानतूं गॾु हलनि पियूं ऐं इनशा अल्लाह क़यामत ताईं गॾु हूंदियूं। पोइ क़यामत में वञी नबी पाक सां ॿई अमानतूं गॾु बियूं मिलंदियूं। इन विच में अमानतुनि सां कंहिं निभायो आहे? जाथे क़ुरान आहे ताथे अहल बैत आहे, जाथे अहल बैत आहे ताथे क़ुरान आहे। क़ुरान अहल बैत खां जुदा न आहे, अहल बैत खां क़ुरान जुदा न आहे। पर जेकॾहिं को दावा करे त मां अहल बैतनि में आहियां, नबीअ जो बचड़ो आहियां, नबीअ जी खानदान मां आहियां, हुज़ूर जी चश्मो चराग आहियां, पर क़ुरान जो पुठीरो आहे, क़ुरान जे वेझो कोन्हे, क़ुरान जी तालीम जो नालो ई कोन्हे, क़ुरान पाक जे बिल्कुलु बरख़िलाफ़ आहे। क़ुरान हिकिड़ी ॻाल्हि थो करे, हे ॿी थो करे। क़ुरान चवे मातम हराम आहे, हे मातम थो करे। क़ुरान चवे पिटण हराम आहे, हे पिटे थो। क़ुरान चवे थो नबी जे सहाबनि जी गिला कान कबी, हे गिला थो करे पियो। नबी पाक ने सलाम फरमाइनि था, क़ुरान चवे थो सब्र कबो, हे सब्र कोन थो करे। अल्लाह ताला जो क़ुरान थो चवे निमाज़ पढ़बी, हे निमाज़ कोन थो पढ़े। क़ुरान चवे थो ज़कात ॾिबी, हे ज़कात कोन थो ॾे। अल्लाह जो क़ुरान चवे थो हज कबो, हे हज कोन थो करे। अल्लाह जो क़ुरान चवे थो भंग चर्स आफ़ीम हराम आहे, हे घुटनि जा ढुकनि जा ढुक बीठो थो भरे पियो। और मुजादा अला हाज़िर क्या सोचींदो वञा आहे अहल बैत जी दावा, पर क़ुरान जे सरसरा ख़िलाफ़ आहे त असांखे मञणो पवंदो त अदा तुंहिंजी दावा कूड़ी थी सघे थी, पर मदीने वारे साईं जी दावा कूड़ी कान थींदी। छो त मुहम्मद अरबी फरमायो आहे त जाथे क़ुरान आहे ताथे अहल बैत आहे, जाथे अहल बैत आहे ताथे क़ुरान आहे। क़ुरान ऐं अहल बैत धार कोन हूंदा। ओ मुस्लमान हा निशानी ॿुधाए थो छॾियां, जे क़ुरान ऐं अहल बैत गॾु हण त उहो अहल बैत असांजे अखियुनि ते आहे। पर जेकॾहिं दावा अहल बैतीअ जी आहे ऐं क़ुरान जे वेझो नाहे, क़ुरान जो अखर बि हुन में नाहे, क़ुरान जी तालीम हुन में नाहे, क़ुरान जे मज़हब जे ख़िलाफ़ आहे, क़ुरान खां परे बीठो आहे। ओ मुजाहिदा चइबुसि यार तूं भली दावा कर, असां तुंहिंजी बेअदबी कोन कंदासीं, ॻाल्हाईंदासीं कोन, तोखे घटि वधि कोन चवंदासीं, छो त दावा थो करी पियो यार, पर मञींदासीं कोन, मञींदासीं मुहम्मद मीर खे। आओ न साईं, सुभाणे को अहल बैत चवी त खणवांगा स्कूले ते
खड़ा दे को बे तो सदाए ते हल मुसारी भंग घोटा घोटी ने बाबा शाह साहब मुर्शिदा सैयदा ओ मुंहिंजा सोना मां तोखे ॿुध में ॿुधायो आहे त मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मुंहिंजो अहल बैत मुंहिंजा बचड़ा ऐं मुंहिंजो क़ुरान क़यामत ताईं गॾु हूंदा जाथे क़ुरान आहे जाथे वहिवाला न आहे जाथे क़ुरान आहे जाथे पिटको न आहे जाथे क़ुरान आहे उते मातम न आहे जाथे क़ुरान आहे उते गिला न आहे जाथे क़ुरान आहे उन जाइ ते बेदीनी न आहे जाथे क़ुरान आहे उते अल्लाह जी रहमत आहे जाथे क़ुरान आहे मुंहिंजा भाउ उते ख़ुदा पाक जे दीन जूं लोलियूं लॻियूं पयूं आहिनि। अॼु मां तोखां पुछां थो मुस्लमान मुहर्रम शरीफ़ जी 11हीं तारीख़ आहे जुमे जो ॾिहाड़ो आहे पंहिंजे ईमान सां फतवा ॾिजां अॼु न करबला वारो हुसैन शाहपुर में अचे जागो था सोचींदव अॼु खणी हुसैन करबला वारो हिते अचे ऐं बाग अचे सम्झो था न हिकिड़े पासे आहे मस्जिद ॿिए पासे आहे वरी मकान इमाम वार बाहा छा हा बा इमामनि जो वारो त हूंदो आहे महन जो इमामनि जो वारो किथां थियो हाणे हिकिड़े पासे बाग अचे ॿिए पासे हुजे धमा चौकड़ी ढीब कढीबो सच ॿुधाइजां त इमाम हुसैन आली मक़ाम मस्जिद ॾे ईंदो या होॾे धमा चौकड़ी ते वेंदो पक तव्हांखे बि कान्हे 3:30 त चओ था बाक़ी विरांडे वारा त कुझु नहीं कोन था पिया। अब इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु जेकॾहिं अॼु शाहपुर में अचे या नवाबशाह में अचे या सांधर में या संजोरे में या जाम साहब ते या सरहारी ते या खजड़े में किथे बि अचे हिकिड़े पासे हुजे बाग नमाज मस्जिद ऐं ॿिए पासे हुजे या धमा चौकड़ी ढीब कढीबो सच ॿुधाइजां ख़ुदा जे घर में मोह काबे ॾे कयूं वुज़ू सां वेठो आहे यार सोनो हुसैन वेंदो काॾे ॻाल्हि साफ़ थी वई न फतवा त तव्हां ॾेई छॾी मां छो था पुछो पोइ जेकॾहिं मस्जिद ॾे वेंदो त हक़ वारा मस्जिद वारा या हक़ ते दीबके वारा हक़ ते मस्जिद वारा थिया छो त जंहिं ॾे हुसैन वेंदो त हक़ ते चए वारे तूं पाण फ़ैसिलो कर ऐं कॾहिं तूं उन्हनि खां बि पुछजांइ थधे दिमाग़ सां त ॾियो ख़बर जॾहिं तव्हां कुट सुट कंदा हो ॿिए पासे निमाज़ जो टाइम अची वञे त हुसैन कुटके सुटके ॾे वेंदो या निमाज़ ते वेंदो उहो पाण बि जेकॾहिं हया शर्म हूंदुसि त चवंदो यार वेंदो मस्जिद ॾे पोइ चवंदो भागा छो छितो थियो आहे छो ख़राबु थियो आहे माण्हुनि जा ईमान ईअं पिया चट कनि जो अलाह शल पनाह ॾे आम मुतासिर वरी इहो आहे बाबा हुसैन खे मारण वारा मौलवी आहे हुसैन खे शहीद करण वारा हाफ़िज़ हुसैन खे क़त्ल करण वारा क़ुरान जा कारी हा हुसैन खे शहीद करण वारा निमाज़ी हा मौलवी हा मां अॻे बि ॿुधायो आहे पर वरी सबक पको करायां तव्हांखे वेसारो आहे घणो छो त महरम जे पहरी खां 10 ताईं तव्हां सभु शिया हूंदा हो 11 खां पोइ वरी सुनी थींदा हो सुन्नीअ जो होटल आहे त बि मातम जी केसट सुन्नीअ जी कार आहे त बि मातम जी केसट सुन्नीअ जो दुकान आहे त बि मातम जी केसट सुन्नीअ जी ओताक आहे त बि मातम जी केसट साईं छो चई लात भली अथसि हा न था माना पहिरीं खां 10 ताईं ज़ोरी शिया थी था वञो नाराज़ न थिजो तव्हांखे न चइबो ॿियो कंहिंखे चइबो जेका शइ नाजाइज़ आहे हराम आहे मनो आहे शरीयत में न आहे उहा तुंहिंजे होटल ते छो हले तुंहिंजे घर में छो हले तुंहिंजे दुकान ते छो हले तुंहिंजे कार में छो हले तुंहिंजे डाटसन में छो हले तुंहिंजे ट्रैक्टर में छो हले तुंहिंजे दुकान ओताक ते छो हले छो तूं ॿुधी जेका हराम शइ आहे नाजाइज़ आहे हाणे साईं हुसैन खे शहीद कयो त मौलविन कयो कारन कयो हाफ़िज़न कयो निमाज़न कयो इहे मौलवी हाजन हुसैन खे शहीद कयो हाणे पाण फ़ैसिलो ॿुधाया बा भला हुसैन सां इहे वेढ़िया मौलवी जागो दादा निंड अथव हुसैन सां वेढ़िया न बा भला हुसैन विढ़ियो या चुप कयो बीठो कान थी पक पयव
अब हुसैन बि विढ़ियो न, मौलवी बि विढ़िया, कारी हाफ़िज़ बि विढ़िया, हुसैन बि विढ़ियो। या हुसैन चुप करे बीठो, चए हाणे भली मारियो विढ़ियो या न? हिता सां फरमाए थो, ॾिस त विढ़ियो या न। कामिल करबला में कामिल करबला में आया सूर हशेर, कामिल करबला में आया सूर हशेर, मारे मुशेरन जा ढूंढ कयाऊं ढेर, ओ दहलिया उत दिलेर, तसी हमलो मीर हुसैन जो। हुसैन लड़ियो, चओ वाह हुसैन, हो भी लड़िया वही लड़िया न साईं। हाणे तो हिकिड़ी त ॻाल्हि कई, तोखे त या पटी पढ़ायूं त मौलवी विढ़िया, कारी विढ़िया, हाफ़िज़ विढ़िया, पर सोची कोन त हुसैन जन सां विढ़ियो, तंहिंजी माना हुसैन मौलविन सां विढ़ियो, हुसैन निमाज़न सां विढ़ियो, हुसैन क़ुरान वारनि सां विढ़ियो, हुसैन कारनि सां विढ़ियो, यज़ीदन सां कोन विढ़ियो, शराबनि सां कोन विढ़ियो, बेदीननि सां कोन विढ़ियो, पर हुसैन विढ़ियो त निमाज़न सां विढ़ियो, हुसैन विढ़ियो त आलिमनि सां विढ़ियो, हुसैन विढ़ियो त मौलविन सां विढ़ियो। हाणे पंहिंजे ईमान खां ॿुधाए त हुसैन बेनिमाज़न सां विढ़ियो या निमाज़न सां? हुसैन नेकन सां विढ़ियो या शराबन सां? हुसैन मौलविन सां विढ़ियो या यज़ीदन सां? पोइ तोखे छो ठाहियो गुमराह कनि? मौलवी हा, कारी हा, हाफ़िज़ हा, मतिलब छा त तुंहिंजे दिलि मां या नफ़रत पैदा थिए त मौलवी ख़राब आहिनि, कारी ख़राब आहिनि, हाफ़िज़ ख़राब आहिनि, क़ुरान पढ़ण वारा ख़राब आहिनि, इहे मदरसनि वारा ख़राब आहिनि, अल्लाह अल्लाह करण वारा ख़राब आहिनि, निमाज़ पढ़ण वारा ख़राब आहिनि। तोखे हुसैन जे मोहबत जो झांसो ॾेई, हुसैन जे मोहबत जी ठगी ॾेखारे तोखे दोज़ख ॾे वठो था वञनि पिया, पर मां तोखे ॿुधायां थो त हुसैन जी जंग शराबनि सां ई, हुसैन जी जंग बेनमाज़नि सां ई, हुसैन जी जंग भंगिन सां ई, चरसनि सां ई, आफ़ीमनि सां ई, हुसैन निमाज़नि सां कोन विढ़ियो। हुसैन पाण निमाज़ी, हुसैन जा लश्कर वारा सभु नमाज़ी, हुसैन पाण बि हाफ़िज़ त हुसैन जी फ़ौज बि हाफ़िज़नि जी, हुसैन पाण बि आलिम त हुसैन जी जमात बि आलिमनि जी। हे तोखे धोखो था ॾियनि, तोखे गुमराह था कनि, तोखे ख़राब था कनि, तोखे नफ़रत था ॾियाराइनि, छो त टोलो जो यज़ीदनि जो आहे न, यज़ीदी चाहिनि था त असां वारी जमात वधे, हुसैनी जमात जो रुगो नालो था खणनि पिया। हाणे कल्ह हिकिड़े मूंखे माण्हू ॿुधायो, चई मां शहदादपुर पियो अचां, इत्तिफ़ाक़ सां रोड ते हिकिड़ो ज़ाकिर बीठो हो, तकीर पियो करे, आखे क़ुरान 3 हिसी पारे, ॿुधंदव अलाए न? क़ुरान अलहम्द कनू वनास ताईं। पहिरीं ॻाल्हि त इहो हुयईं कूड़, छो त शीयनि जे मज़हब में क़ुरान 40 हसी पारा आहे। घणा हसी पारा साईं? इहो हुयईं कूड़ त 30 हसी पारा। इहो रुगो माण्हुनि जे मोचड़नि जे भव खां त माण्हू न बिगड़ी पवनि। क़ुरान 3 हसी पारे, अलहम्द खां वठी करे वनास ताईं सुन्नी क़ुरान में आहे ई कोन, पर अलहम्द खां वनास ताईं जेकॾहिं को सुन्नी ॾेखारे त सुन्नी मज़हब जो नालो क़ुरान में आहे त मां सुन्नी थींदुसि, न त मां थो ॾेखारियां क़ुरान में शीए जो बयानु आहे। माण्हू चवनि वाह 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 वाह, मां घटेई साईं, भञ घटेई, सम्झो ॻाल्हि आहे न? हाणे इहो आहे दलील छाजो त असां हक़ ते आहियूं। कहिड़ो दलील आहे? कि क़ुरान में सुन्नीअ जो नालो ई कोन्हे, तंहिंजे करे इहे कूड़ा आहिनि। क़ुरान में शीयनि जो अखर आहे, तंहिंजे करे शिया हक़ ते आहिनि। मां तव्हां खां पुछां थो त क़ुरान पाक में शैतान जो ज़िक्र आहे? इज़ा क़रअतल क़ुरआन, ॿुध क़ुरान, इज़ा क़रअतल क़ुरआन फस्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। साईं क़िबला हाफ़िज़ साहब क़ुरान आहे। अब क़ुरान शरीफ़ में शैतान जो ज़िक्र आहे, पोइ छा चऊं हक़ ते आहे?
कुरान में जो लिखियो पियो आहे। हलो भला ॿी ॻाल्हि, कुरान करीम में सूअर जो बयान बि आहे। इन्नमल ख़म्र, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात, हुर्रिमत अलैकुमुल मैतत वद्दम वलहमुल खिंज़ीर। कुरान में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे त मां अल्लाह पाक तव्हां जे मथां हराम कयो आहे शराब, हराम कयो आहे तव्हां ते खिंज़ीर, हराम कयो आहे मां रब पाक तव्हां जे मथां मुर्दार जानवर जो गोश्त। और मुंहिंजा प्यारा दोस्त, शैतान जो बि कुरान में बयान आहे। अहिड़े तरीक़े सां कुरान पाक में खिंज़ीर जो बयान बि आहे। अञा हल तोखे मां ॿुधायां, कुरान पाक में फिरौन जो बयान आहे, कुरान पाक में हामान जो बयान आहे, कुरान पाक जे अंदरि यहूदन जो बयान आहे, कुरान पाक जे अंदरि नसारनि जो बयान आहे, कुरान पाक जे अंदरि ज़ानिन जो बयान आहे, कुरान पाक जे अंदरि शराबनि जो बयान आहे। ओ चाचा चिभड़ायो तोखे कंहिं पढ़ायो आहे त कुरान में असांजो नालो आहे त हक़ ते थी वियासीं? न, नाले खे ॾिसणो कोन्हे को, कुरान में ॾिसणो आहे त उहो मज़हब कुरान जहिड़ो कहिड़ो आहे। जेको मज़हब कुरान जहिड़ो आहे उहो अखियुनि ते आहे, पर जेको मज़हब आहे पर कुरान जहिड़ो न आहे, कुरान पाक जे मुताबिक़ न आहे, कुरान जे तालीम न आहे। भली 50 दफ़ा नालो अचेसि, असांजे कम जो कोन्हे को। शीए जो जेकॾहिं कुरान में नालो आहे, नालो बराबरि आहे, पर कीअं आहे उहो सलात पर वरी अब्दुल रहीम तोखे ॿुधाए। सम्झो ॻाल्हि आहे न? मथां रुगो ख़ुशि थियो त असांजो नालो आहे कुरान जो, नालो त आहे, पर ख़ुदा तव्हांखे इहो सोचियो त साराहियो आहे या निदियो आहे, इहो बि रुगो सोचियो न, रुगो नालो आहे बसि। अल्लाह ताला फरमाए थो, इन फिरऔन अला फिल अर्द वजअल अहलहा शिया। कुरान मजीद आहे। असां वटि 2 हाफ़िज़ वेठा आहिनि, उस्ताद 25-30 हाफ़िज़ ॿिया वेठा आहिनि शागिर्द। अवां मां को बि चवे त हाणे जो हाणे कबट खोले तव्हांखे कुरान जी आयत कढी ॾेखारियां। ओ मुंहिंजा मिठड़ा, अल्लाह छा थो चवे? इन फिरऔन अला फिल अर्द वजअल अहलहा शिया। फिरऔन तकब्बुर कयो, वॾाई कयईं, एतिरी वॾाई कयईं जो पंहिंजा मुरीद बणायईं, एतिरा मुरीद बणायईं जो ज़मीन में हुन शिया ठाहे छॾिया। कुरान थो चवे, इन फिरऔन अला फिल अर्द, ज़मीन में फिरौन तकब्बुर कयो, गुरूर कयो, वॾाई कई, वजअल अहलहा, ऐं जेके ज़मीन वारा हुआ उनखे बणायईं शिया, शियो। हाणे कुरान में ज़िक्र त आहे शिये जो, पर सुठे नमूने सां आहे या ख़राब नमूने सां? कंहिं बणाया शिया? फिरौन खे अल्लाह ताला तो कुरान में ज़िक्र करे त फिरौन वॾो हरामी हो, उन हरामीअ तकब्बुर कयो, गुरूर करे, वॾाई करे, ज़मीन में शिया ठाहे छॾी। हाणे निकिरे को चवे त बाबा कुरान में मेॾा नाला हे, आखिर तेॾा नाला त हे, पर इज़त नाल हे या बेइज़ती नाल हे? सोच त सही, नालो त थियो चाचा, पर नालो कहिड़े नमूने सां आहे? ॿिए हंधि अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमायो आहे, ऐं मुस्लमानो, मां रब जेकॾहिं चाहियां अव्हां ते अज़ाब मथां बि मोकिले सघां थो, जेकॾहिं चाहियां ज़मीन मां हेठां बि अज़ाब मोकिले सघां थो, जेकॾहिं चाहियां रब करीम सॼे खॿे अॻियां पोयां बि अज़ाब मोकिलियां त मक मोकिले सघां थो। या वरी मां ईअं कयां जो आओ यल्बिसकुम शिया, या वरी आख़िरी अज़ाब इहो बि कयांव, जेकॾहिं हेठां अज़ाब न अचेव, मथां न अचेव, अॻियां न अचेव, सॼे न अचेव, खॿे न अचेव, त पिछाड़ी वॾो अज़ाब इहो कंदोसांव जो शियो बणाए छॾींदोसांव। हाणे पंहिंजे ईमान खां पुछजां, पंहिंजे मज़हब खां पुछजां त कुरान में नालो आहे त सही, पर अल्लाह पाक सुठे नमूने सां त कोन बणायो आहे। कुरान पाक सुन्नत मन क़द अरसलना, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सुन्नत जो बयान कयो आहे। सुन्नत अल्लाह जो कुरान पाक में ज़िक्र आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी तारीफ़ सिफ़त सलाह कई आहे। सुन्नी उनखे चइबो आहे जेको मुहम्मद मिठे जे सुन्नत ते हले। अल्लाह पाक जे हबीब जे सुन्नत ते हलण वारे खे सुन्नी चइबो आहे। अल्लाह जो कुरान पाक फरमाए थो, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। ओ मुंहिंजे महबूब जा उम्मतियो, ॿुधी छॾिजो जो मां बारे हबीब खे अव्हां जे लाइ नमूनो बणाए मोकिलियो आहे। हबीब करीम जे पाक तरीक़े ते हलंदो मां रब तव्हां ते राज़ी थी पवंदोसां। सुन्नत चइबो आहे नबी जो तरीक़ो। सुन्नत माना नबी जो तरीक़ो कुरान में कोन्हे।
अल्लाह ताला फरमाए थो मन युतिर रसूल फक़द अता अल्लाह, जेको मुंहिंजे रसूल जे कढ लॻो उन गोया अल्लाह जी ताबेदारी कई। अल्लाह ताला ॿिए हंधि फरमायो अतीउल्लाह व अतीउर रसूल, अल्लाह जी ताबेदारी कयो, मुंहिंजे मुहम्मद जे सुन्नत ते हलो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे प्यारे हबीब पाक जे सुन्नत में त सॼो क़ुरान भरियो पियो आहे। ओ तूं त जाहिल चवीं थो त क़ुरान में सुन्नीअ जो ज़िक्र कोन्हे को। अल्हम्दुलिल्लाह सॼो क़ुरान सुन्नत जमात जे ज़िक्र में आहे। सुन्नत चइबो आहे मुस्तफ़ा जो तरीक़ो। सुन्नत माना बा छा? मुस्तफ़ा जो तरीक़ो क़ुरान में कोन्हे? पोइ तूं कीअं सोचवीं त सादा मज़हब है तूं सादा कोन्ही को? हा मुंहिंजा भाउ मां तुंहिंजो ख़ैर ख़्वाह आहियां। ओ सॼण साईं सोची तो हलजा, धोखे में न अचिजा, ग़लत सोच में न वञजा, हिदायत वारो थी हलजा। हज़रत हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे नाने साईं जे सुन्नत खे बचाइण आयो। छा खे बचाइण आयो हो? हुसैन शीए मज़हब खे वधाइण आयो छा? न, हुसैन सुन्नत मज़हब खे वधाइण आयो। सुन्नत वल जमात वारा गॾु हा, पाण बि सुन्नत जमात जो। हज़रत अली बि सुन्नत जमात जो, हज़रत उस्मान बि सुन्नत जमात जो, हज़रत उमर बि सुन्नत जमात जो, हज़रत अबू बकर बि सुन्नत जमात जो, इमाम ज़ैनुल आबिदीन बि सुन्नत जमात जो, हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर बि सुन्नत जमात जो, हज़रत जाफ़र सादिक बि सुन्नत जमात जो। इन जो मां तोखे दलील पेश कयां, सलात पढ़ंदो हल, ॻाल्हि ॿुधंदो हल जा। सलात हबीब ते बुलंद आवाज़ सां। हे घणो करे पाण खे सराईंदा आहिनि जाफ़री। छा सराईंदा आहिनि? अॼुकल्ह ज़ोर था ॾियनि फ़िक़्ह जाफ़री, बाबा असांजो फ़िक़्ह जाफ़री। अब मां पंहिंजे नाले जे पुछां लिखंदो आहियां सिकंदरी। छा? अब्दुल रहीम सिकंदरी। छो? इन जे करे त पीर सैयद सिकंदर अली शाह पीर साईं पाॾारो मुंहिंजो मुर्शिद आहे। अब सम्झो था न? संदुल इस्म गिरामी सैयद सिकंदर अली शाह हुआ। ॿियो बि नालो अथसि शाह मर्दा शाह। त उन नाले जे निस्बत जे करे मां जो मुरीद आहियां त पंहिंजे मुर्शिद खे निस्बत थो कयां सिकंदरी। तव्हां असां सभु पीरान पीर खे मञींदा आहियूं, हा या न? पाण सॾाईंदा आहियूं कादरी। छा सॾाईंदा आहियूं दादा? ॾाढे जो छा? छो? असांजो मुर्शिद आहे सैयद अब्दुल कादिर जीलानी। कहिड़ो मुर्शिद आहे? मुंहिंजे पीर जहिड़ो कंजो पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया। ये नहीं, पीर त घणा ई, पर अब्दुल कादिर जीलानी जहिड़ो कंजो पीर ई कोन्हे। मुंहिंजे पीर जहिड़ो कंजो पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया। आहे को दस्तगीर जहिड़ो जवान? पोइ छा सॾाईंदो आहे? कादरी। चओ चओ छा सॾाईंदो आहे? कादरी। छो? अब्दुल कादिर जी निस्बत जे करे। कंहिंजी निस्बत जे करे? हे वरी सॾाईंदा आहिनि जाफ़री। जाफ़री कंहिंजे करे? इमाम जाफ़र सादिक जे करे। हाणे फ़ैसिलो तो ते आहे, इमाम जाफ़र सादिक सुन्नी हो या शियो हो। ॻाल्हि मां थो ॿुधायां, फ़ैसिलो तूं कजां। हिकिड़े माण्हूअ पुछो आहे, ऐं इमाम जाफ़र सादिक मां तरार ठाराई आहे। छा ठाराईंदमि? दिलि थी चवे त तरार जो जेको गन आहे मुठियो, उन मुठीअ में मां चांदी हणा। चांदी छा हणा? इहा जाइज़ आहे? सोचजो अदा। मसइलो पुछण वारो इमाम जाफ़र खां थो मसइलो पुछे त तरार ठहराई अथमि, उन में जेको गन आहे उहो लोह जो आहे, पर दिलि थी चवे त उनखे ख़ूबसूरत ठाहियां। जे शौक़ीन मुड़ुस लठनि खे पट हणाईंदा आहिनि त मां बि चवां थो त इन पंहिंजे तरार जे मुठीअ खे चांदी हणायां, पर शर्त आहे त जाइज़ हुजे त हणा, जे नाजाइज़ हुजे त न हणा। इमाम जाफ़र सादिक थो फरमाए त भली हणाए, जाइज़ आहे। भली हणाए
ओ साईं कीअं भला जाइज़ा चांदी सोन मर्द जे लाइ हराम आ। पाण फरमाइनि था हाओ मुंडी चांदीअ जी सोन जी मुंडी बटन सोन जा ये मर्द खे हराम हण, पर हीअ त तरारा माण्हू न आहे, इन जे मुठे खे चांदी हणी सघिजे थी। इन जो सबूत इहो आहे जो सैयदना सिद्दीक़ अकबर जी तलवार जे मुठे खे चांदी लॻल हूंदी हुई। केरु थो चवे? इमाम जाफर ॾाढे जो केरु थो चवे? इमाम जाफर सादिक थो फरमाए त चांदीअ जे मुठे खे तलवार जे मुठे खे चांदी लॻाइण जाइज़ आहे। इन जे करे जाइज़ आहे, न जाइज़ हुजे हा त सिद्दीक़ अकबर कोन हणे हा, पर सिद्दीक़ जो पंहिंजे तलवार जे मुठे खे चांदी लॻाई आहे। इन मां मूंखे सबूत मिले थो त जाइज़ आहे। जमल हुन चयो सिद्दीक़ अकबर जे चांदी मुबारक लॻल हुई मुठे खे, त हुन सवाल करण वारो थो चवे साईं ॾे ख़बर तूं अबू बकर खे मञींदो आहे छा? निभागा त हुया न भा मुंड खां, साईं तूं हुनखे मञींदो आहे छा? ओ इमाम जाफर सादिक तूं मञींदो आहे छा? ख़ुदा जो कसम आहे, अल्लाह जे घर में बीठो आहियां, किताबनि लिखियो आहे जमल हुन इहे लफ़्ज़ चया त तूं अबू बकर खे मञींदो आहे त इमाम साहिब उथी बीठो, वेठो उथी बीठो, बीही ज़मीन ते हीअं पेर हयईं 3 दफ़ा, पेर हणी चवे थो ख़ुदा जो कसम आहे जेको अबू बकर खे सिद्दीक़ न मञींदो उन ते अल्लाह जन्नत हराम करे छॾी आहे। उहो जन्नत में कॾहिं न वेंदो, जन्नत में उहो वेंदो जेको सिद्दीक़ अकबर खे सिद्दीक़ मञींदो। ओ पुछण वारा तूं थो चवीं त सिद्दीक़ खे मञींदो आहे छा? ओ निभागा ॿुधी छॾ, सिद्दीक़ त मुंहिंजो पढ़ नानो आहे। वलदनी अबा बकर मरतई, मां तोखे ॿुधाए थो छॾियां त मां मोहम्मद जाफर जेको आहियां सो अबू बकर सिद्दीक़ जो 2 रिश्तनि में ॾोहिटो थींदो आहियां। मूंखे फ़ख़्रु आहे जो मूंखे अबू बकर सिद्दीक़ 2 दफ़ा ॼणियो आहे। अदा सिद्दीक़ अकबर खे केरु मञींदो, शियो या सुन्नी? मालूम थियो त इमाम जाफर सादिक बि शियो न हो। महबूब मिठे जे प्यारनि जी असां ॻोल्हे लधी आ पाक गली, महबूब मिठे जे यारनि जी असां ॻोल्हे लधी आ पाक गली, चशे मन ते रखी असां चुमदा अबू बकर उमर उस्मान अली। सुभान अल्लाह त चओ। महबूब मिठे जे यारनि जी अली। अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत जमात खे फ़ख़्र आहे त इमाम बि असांजा, अहल बैत बि असांजा, त सहाबी बि असांजा, त रसूलुल्लाह बि असांजो। ख़ुदा जो कसम आहे क़ुरान ऐं अहल बैत गॾु हूंदा, क़ुरान ऐं अहल बैत जुदा न थींदा। क़ुरान ऐं अहल बैत क़यामत ताईं नबी पाक वटि अची क़यामत में हौज़े कौसर ते मुलाक़ात कंदा। त क़ुरान मनो फरमाई आहे त साबिर उनखे चइबो आहे जेको मुसीबत में वावेला न करे, मुसीबत में पिटे कुटे न, मुसीबत में धक न हणे। हाणे तोखे महबूब जी हिकिड़ी हदीस पाक ॿुधायां, ज़रूर पढ़ंदो हल, मुंहिंजे मुस्तफ़ा जी कौल ॿुधंदो हलजा। आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे, मन ज़रबल खुदूद व शक्कल जुयूब वदआ बिदावतिल जाहिलियत फलैस मिन्ना। ओ मुंहिंजे मथां कलमे भरण वारो ॿुधी छॾियो, जेको माण्हू मुसीबत जे टाइम ते मुंहं ते धक हणे, वार पटे, पंहिंजा सीना पटे, सीने खे धक हणे, मां मुहम्मद ॿुधाए थो छॾियांव फलैस मिन्ना, ओ मां मुहम्मद जो आहे ई न, उहो मुंहिंजो न आहे, उन सां मुंहिंजो वास्तो कोन्हे।
मूंसां उन जो वास्तो कोन्हे। छाजे करे त मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मातम खे हराम कयो आहे। अब मातम छो कबो आहे? हे था चवनि त इमाम जो गम आहे, असांखे इमाम सां मोहब्बत आहे, इमाम सां प्यार आहे, इमाम जे प्यार जे करे मोहब्बत जे करे मातम कयूं था। हाणे मां हिकिड़ा 3 मिसाल तव्हांखे ॾियां थो, उहे 3 मिसाल ॿुधी पोइ तव्हां फ़ैसिलो पाण कजो। दुरूद मुंहिंजे हबीब मुस्तफ़ा ते पढ़ंदा हलो। ॾाढे मोहब्बत सां अदा थधे दिमाग़ सां सोचो। मातम जो मफ़हूम इहो आहे त जेकॾहिं को मज़लूम मारिजी वञे, शहीद थी वञे त उन सां मोहब्बत आहे त उनजे ग़म में कारा कपिड़ा कजनि, पिटजे कुटजे, मातम कजे। नबी करीम जे पाक ज़माने में हुज़ूर जे ज़ाहिरी ज़िंदगीअ में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सॻो सौट हज़रत अलीअ जो सॻो भाउ जंहिंजो नालो आहे हज़रत जाफ़र बिन अबी तालिब, सम्झो ॻाल्हाए न। महबूब करीम हुनखे जंग ते मोकिलियो आहे। सरकार दो आलम अलैहिस्सलाम 3 सहाबी मुंतखब कया त पहिरीं इस्लाम जो झंडो तुंहिंजे हथ में हुजे, हे शहीद थिए त पोइ ॿिए खे ॾिजो, ॿियो शहीद थिए त 3 खे ॾिजो, 3 शहीद थिए त पोइ मुस्लमान सलाह करे हिकिड़े जे हवाले कजो, इंशाअल्लाह ताला फतह थींदी। उहे महबूब जा ग़ुलाम हज़रत नबी पाक जो पाक सहाबी हज़रत जाफ़र जेको नबी पाक जो सौट बि आहे, नबी पाक जे ख़ानदान जो बि आहे, शेरे ख़ुदा जो भाउ बि आहे, उहो मदीने खां रवानो थियो आहे। तक़रीबन मदीने खां 100 मैल परे वञी जंग थो करे पियो। महबूब पाक 100 मैल परे आहे, हू 100 मैल ते लड़े पियो। लड़ंदे 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 हज़रत जाफ़र तैयार शहीद थी वियो। छा थियो अदा? वाह मुंहिंजा प्यारा नबी, तुंहिंजे ग़ैब जे इल्म तां कुर्बान वञा। मदीने जे पाक शहर में हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ओ मुंहिंजा सहाबियो, हज़रत जाफ़र शहीद थी वियो आहे। छा फरमायो? ऐं पर हाणे जेको इस्लाम जी कमान आहे, लश्कर जी कमान आहे, फलाणे जे हथ में आई आहे। थोरी देरि खां पोइ उहो बि शहीद थी वियो। नबी पाक वरी फरमायो हाणे फलाणो बि शहीद थियो आहे। वरी 3 शहीद थियो आहे। 4थे नंबर ते ख़ालिद बिन वलीद जे हथ में लश्कर जी कमान आई आहे। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमायूं था पिया, मुंहिंजा 3 मुजाहिद शहीद थी विया। हिकिड़ो मुंहिंजो सौट बि आहे, हिकिड़ो मुंहिंजो जिगर बि आहे, ॿिया मुंहिंजा सहाबी 3 शहीद थी विया। हाणे 4थे नंबर ते इस्लाम जो झंडो हज़रत ख़ालिद बिन वलीद जे हथ ते आयो आहे। पर मुसलमानों मुबारक अथव, ख़ालिद फतह करे छॾी आहे। महबूब करीम जी ज़ात बाबरकात उतां महफ़िल मां उथिया, सिधो हज़रत जाफ़र जे घर विया। कंहिंजे घर विया? ज़ाल बि वेठी आहे, जाफ़र जी घरवारी। हेॾो साईं खे चवां 2 पुटड़ा बि वेठा, नंढड़ा नंढड़ा, हिकिड़ो 6 साल जो आहे, ॿियो 8 साल जो आहे। हबीब जीअं जो विया, बीबी साहिबा ॾिठो त महबूब कॾहिं बि हिन टाइम ते कोन ईंदो आहे। महबूब जे लाइ रिली विछायईं, हबीब रिलीअ ते वेठा। वेही फरमाइनि था जाफ़र जा बचड़ा वठी अचो। जंहिंमहिल जाफ़र जे बचनि खे मां वठी आई, हबीब हिकिड़े बचे खे हिकिड़े गोॾे ते विहारियो आहे, ॿिए बचे खे महबूब ॿिए गोॾे ते विहारियो आहे। ॿिन्हीअ जे गोॾनि ते विहारे मुस्तफ़ा ॿिन्ही जे मथड़नि ते हथड़ा वेठो घुमाए। माईअ जे अखियुनि मां लुड़क वही आया, समझी वई या रसूल अल्लाह, मां समझा थी मुंहिंजो वर्र जाफ़र शहीद थी वियो आहे, अवां यतीमनि जी संभाल पिया लहो। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ओ जाफ़र जी घरवारी हाओ, मां मोहम्मद करीम जी ज़ात खे हाणे ख़बर पई आहे तुंहिंजो वर्र शहीद थी वियो आहे। मां मोहम्मद बचड़नि जे हथ मथड़नि ते हथड़ा घुमायां थो, इनखे तसली ॾियां थो, जेकॾहिं तव्हांजो बाबो वियो आहे त परवाह न आहे, मां मोहम्मद वेठो आहियां। ईमान सां ॿुधाए, महबूब जो बच्चो, महबूब जा सौट, महबूब जा ख़ानदान प्यारा, जेकॾहिं उहो शहीद थी वञे त सच ॿुधाइजां त मुंहिंजे प्यारे महबूब करीम जी ज़ात खे उनजो मातम करणु खपे हा या न? जाइज़ हुजे हा त? कारा कपिड़ा करे हा या न? पिटको कुटको कराए हा या न? बाबा मुंहिंजो सौट गुज़ारियो वारो कयो, कुझु त कयो, पर न। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सब्र कयो,
उम्मत खे सब्र जी तलकीन ॾिनई। इन मां साबित आहे हबीब जे हूंदे महबूब जे रूबरू हज़रत साईं शहीद थी वियो आहे, पर मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ महबूब जे ज़ात कुझु कोन कयो आहे, शफ़क़त जो हथ घुमायो आहे। इन मां साबित आहे त मातम जाइज़ हुजे आहे त ख़ुदि रसूलुल्लाह करे आहे। ॿियो मिसाल, इमाम हसन ऐं इमाम हुसैन जे हूंदे अली शहीद थियो आहे। अली चओ सुभान अल्लाह। कसेरा मुयसर न शुद ई सआदत बकाबा विलादत ब मस्जिद शहादत। अहिड़ो ॿार दुनिया में जाओ ई कोन्हे को, वाह है दरे करार जे ॼमे थो त काबतुल्लाह में, जे शहीद थो थिए त अल्लाह जे घर मस्जिद में। अहिड़ो ॿार ॼमंदो बैतुल्लाह में ॼमे, शहीद वरी मस्जिद जे मेहराब में थिए। पर अली अल मुर्तज़ा शहीद थियो आहे, शहीद थियो या न? हसन बि जहिड़ो आहे, हुसैन बि जहिड़ो आहे, पर अबे जे शहादत ते न को हसन मातम कयो, न को हुसैन मातम कयो, न को हसन कारा कपड़ा कया, न को हुसैन कारा कपड़ा कया। जेकॾहिं जाइज़ हुजे हा त अलीअ जे शहादत ते हसनैन करीमैन अबे खां वधीक ॿियो को प्यारो कोन हूंदो आहे। भई अबे जो मातम कना पिटन हा, पर ॿिन्हीअ कोन कयो। इन मां साबित आहे त जाइज़ कोन्हे। जाइज़ हुजे हा त अलीअ जे शहादत ते ॿई साहबज़ादा मातम कना, पर कोन कयो। इहो ॿियो मिसाल आहे। मिसाल आहे हुसैन जे ज़िंदगीअ में वॾो भाउ हज़रत हसन शहीद थियो आहे। ज़ालिमन ज़हर पीआरियो आहे, ज़हर जी उल्टी आई आहे। उल्टीअ में हज़रत इमाम हसन जो जहिड़ो मुबारक 70 टुकड़ा थी ॿाहिरि निकिरी पियो आहे। हज़रत हुसैन खे घुराए चयो, मुंहिंजा भाउ हाणे मां तोखां मोकिलायां थो, पर यादि रखजांइ मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां, तूं मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे। अकेलो थी पवंदे जोड़ी टुटी पवंदी, मतां घबरायो थी। हज़रत हुसैन तो फरमाए, ओ मुंहिंजा भाउ हसन, मूंखे मोहम्मद जी तालीम यादि आहे, तोखे शहादत जो ताज मिलियो आहे, मूंखे वरी अल्लाह सब्र जो ताज पाराईंदो। जेकॾहिं मातम करे हा त हुसैन करे हा त हसन मरी वियो आहे। हसन शहीद थियो आहे, मां मातम कया। हल भला करबला वारो हुसैन ख़ुदि शहीद थियो। केरु शहीद थियो अदा? ॾाढे भला शहीद केरु थियो? चओ हुसैन। पुट गॾु आहे ज़ैनुल आबिदीन, हुसैन जो पुट गॾु आहे ज़ैनुल। ॾाढे घणा केरु गॾु आहे? कंहिंसां गॾु आहे? अबे सां गॾु आहे। ज़ैनुल आबिदीन पुट आहे कंहिंजो? हुसैन जो। बाबे खे शहीद थींदे ॾिठई, बाबे ते तीर वसंदे ॾिठई, बाबे जी सिरी मुंडी वढंदे ॾिठई, 72 नेज़ा भाला जिस्म खे लॻा ॾिठई, पाणी बंदि ॾिठई, सभु ॾिठई या न? असां शाह परवार आहे त ॿुधंदे आहियूं, उन त रूबरू ॾिठो पे या कोन पे ॾिठई? एतिरे क़दुरु ईंदो आहे जो जॾहिं बि ॻाल्हि कंदा आहिनि, इमाम ज़ैनुल आबिदीन हिन दुनिया में जेतिरो अरसो हुयो, जंहिं महिल बि थधो पाणी माण्हू खणी पीआरींदा हुआसीं, त महिल हथनि में पाणी झले बीही रहंदो हो ऐं ख़ामोश थी वेंदो हो। ख़ामोश त हूंदो हो, पर अखियुनि मां मींहं वांगुरु बरसाति वसंदी हुई। न का रड़ करे, न का वेवेला करे, न को हाय घोड़ा करे, ख़ामोशीअ सां अखियुनि मां लुड़क वहनि। माण्हू पुछंदा, साईं जॾहिं बि पाणी आणींदा हो, जॾहिं बि मानी आणींदा हो, अवारो ई ॾींदा हो, ॻाल्हि कहिड़ी आहे? हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर वरी पुटु आहे, ज़ैनुल आबिदीन जो पुटु आहे मोहम्मद बाक़िर। उहो पुछे थो अबे खां, हिकिड़े शाइर थो चवे, गुफ़्तो बाक़िर बाप दर खंदा तुरा ना दीदम आबनोशियो खुरी चश्मे तुरा तरदीदम। बाबा पाणी पीअंदो आहे, मानी खाईंदो आहे, अखियुनि मां लुड़क वहाईंदो आहे, सदाई मां तोखे ॾिठो आहे त कॾहिं खिलियो कोन। ॻाल्हि कहिड़ी आहे? गुफ़्त ज़ैनुल आबिदीन गम ताज़ा कर दी ऐं फिसर तो नदी दी आंच मंदर करबला ए दीदम। ओ मुंहिंजा बच्चा मूंखां पुछी करे मुंहिंजे गम खे ताज़ो करे छॾियो थी, छाजे करे त मां करबला जो वाक़ियो अखियुनि सां ॾिठो, तो कोन ॾिठो। हाल मादर हिजरे वालिद कम तरज़ याकूब नेस्त ओ पेसर गुम कर दबूदो मां पेदर गुम कर दे। इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाइनि था, बचड़ा माक जो हाल मुंहिंजो हाल याकूब जे हाल खां घटि कोन्हे। याकूब खां यूसुफ पुटु विछड़ी वियो हो, मूंखां बाबो हुसैन विछड़ी वियो आहे।
तंहिंजे करे मां बाबे जे उन खे यादि करे अखियुनि मां लुड़कवाईंदो आहियां। इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे खपे हा त मातम करे हा, पिटे हा, कुटे हा, कारा कपिड़ा करे हा। इमाम मोहम्मद बाक़िर थो चए बाबा पोइ छा करणु खपे? पाण फरमाए था जेकॾहिं बे अख़्तियार चुप चुप में अखियुनि मां ॻोढ़ा वही वञनि, इन जी शरीयत में मनो कान्हे का, पर नाने रसूलुल्लाह पिटण खां झलियो आहे, कुटण खां झलियो आहे, धकण खां झलियो आहे, मातम खां झलियो आहे। तंहिंजे करे अखियुनि मां चुप चुप में ॻोढ़ा वहण इहा रहम जी निशानी आहे, मोहब्बत जी निशानी आहे। लेकिन पिटणु कुटणु जाइज़ हुजे हा त मां बि पिटियां कुटियां हा बाबे जे लाइ, पर अल्लाह ई अल्लाह जे रसूल मनो फरमाई आहे, रब तलकीन कई आहे सब्र जी। तंहिंजे करे मां ज़ैनुल आबिदीन बि बाबे जे मथां सब्र थो कयां। हाणे मां थोरा